अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरा टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीन सबका में एक नज़र ख़ास ख़बरों ते। मच्छसाने में शहीद थियल पोरियतन जी कोयटा के हज़ारा टाउन में तदफीन। जनाज़े नमाज में वफाकी वज़ीर अली ज़ैदी, डिप्टी स्पीकर कासिम सूरी, जुल्फी बुखारी ऐं अल्लामा नासिर अब्बास समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। पासन मच्छ में क़त्ल कयल पोरियतन जे लाशनि समेत 6 ॾींहनि ताईं धरणो हयो। गुज़िरियल राति ॻाल्हियूं कामयाब थियण बाद एहतजाज ख़त्म कयो। वफाकी वज़ीर अली ज़ैदी चयो आहे त शोधा एक्शन कमेटी सां लिखत में मुआहिदो थी वियो आहे। वाक़े जी जांच लाइ GIT जोड़ी वेंदी। सूबाई घरू वज़ीर जी सरबराही में आला सतही कमेटी ठाही वेंदी। कोयटा में ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ सॼे मुल्क में लॻल धरणा ख़त्म, रोड खुली विया। कराची जे साइट वारे इलाइक़े में केमिकल फैक्ट्री के बाहि लगी वई। फैक्ट्री में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू करण जी कोशिश। बाहि ऐं दूहे सबब मुतासिर थियल 8 ॼणा इस्पताल मुंतकिल। बाहि जी शिद्दत सबब रेस्क्यू अहलकारनि खे फैक्ट्री अंदर वञण में मुश्किलातूं। बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिश जारी। सॼे शहर में फायर ब्रिगेड गाड़ियूं तलब। मुल्क अंदर कोरोना वायरस वेघे वधीक 40 मरीज़नि दम ॾेई छॾियो। पोतियुनि जो अंग वधी 10,568 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,097 केस आहिनि। मुतासिरनि जो मजमूई अंग वधी 4,99,517 ताईं पहुची वियो। NCOC मूजिब कोरोना के शिकस्त ॾेई 4,55,445 मरीज़ सेहतियाब थी चुका आहिनि। हिन वक़्तु फाल केसनि जो अंग 33,474 आहे।